कहानी नाई चंगेज़ ख़ान हिकु अहिड़े ज़बरदस्त फ़ातिह जी कहाणी जंहिं सॼी दुनिया खे फ़तह कयो पर औरत जी दिलि खे फ़तह न करे सघियो। हीअ मंगोलिया जे वहशी दौर जी कहाणी आहे जॾहिं मंगोलिया में तीर ऐं तलवार जो राॼ हो, जॾहिं ज़्यापे जो हक़ रुगो उन खे हो जंहिंजी ॿाह में ॿल ऐं ताक़त हुजे, जॾहिं राॻ क़ानून फ़लसफ़े ऐं समाज खे कारे कुंद जी कसोटीअ ते परखियो वेंदो हो, जॾहिं ज़ुल्म ॾाढ ऐं ॾहकाव जो दौर हो। इहा मंगोलिया जी ख़ौफ़नाक राति हुई। हिकु मंगोल घोड़े सवार घोड़े खे राति जे अंधुकारे में हिकु ट्रापीअ डुकाईंदो थी वियो। सवार जी पुठीअ में 2 तीर खुतल हुआ ऐं संदसि जिस्म रतो छाण हो। हू आज़ार खां घोड़े मथां आसीरो पासीरो थींदो थी वियो। संदसि तेज़ रफ़्तार घोड़ो मंचूरिया जे ख़ीमनि ॾांहुं तेज़ीअ सां वधी रहियो हो। तेज़ रफ़्तार घोड़ो राति जी माठार ऐं अंधुकार में ॾहकाव विझंदो हिकु वॾे ख़ीमे आॾो बीहिजी वियो। वायुमंडल जे चोॾसि चुपचापात में रुगो घोड़े सवार जी सहक ऐं झंग घोड़े जी बोंकारनि जा आवाज़ संसूं फहिलाईंदा रहिया। घोड़े तां लहण ऐं 4-5 विखूं खणी ख़ीमे में दर ताईं भॼण जो फ़ासिलो सवार लाइ ज़िंदगी ऐं मौत जो फ़ासिलो हो। सवार मौत खां पहिरीं कीअं बि करे ख़ीमे में डरण थी घुरियो, पंहिंजे 3 ॿारड़नि ऐं ज़ाल जे जैदान लाइ। तमूचन आह आह हुन घुटियल दहां कई। हू लुछियो, तड़पियो ऐं फतको खाई घोड़े तां लही वियो। आह आह हुन पंहिंजो ॿोझो संभालण लाइ घोड़े जे वाॻ में झटि हयो। ओचितीअ उबतीअ भारीअ सट सां घोड़े फतको खाई वॾी हणकार सां ज़मीन में ॿूथ वञी खोड़ियो। तमूचन सवार तकलीफ़ खां ऊंधनि गोॾनि भर कुरूंडड़ो थींदे दाह कई। हुन धुंधले ख़ीमे जे दर ॾांहुं निहारियो। पोइ हू साह पचाईंदे हिक ई लूअ सां ख़ीमे जे दर ताईं पहुची वियो ऐं ख़ीमे जे दर में हथ फॿाए वरी दाह कयाईं। दर खोल तमूचन, दर खोल। अंदरां हिकु नंढड़े ॻाढ़ ॻिटीअ निंड उखड़े ॿार अखियूं महिटींदे दर खोलियो। दर खुलंदे ई सवार उथड़ंदो हिकु संदल ते किरियो। बाबा! नंढड़े ॿार जे वात मां हियांव फाड़ दाह निकिरी वई। हू ड्रोड़ी रतोल पीउ खे चंबिड़ी वियो। सवार ॼण पोयाणीअ जा पसाह थी ॾिना। तमूचन, असां सां धोखो थियो आहे। माइजूत जे सरदार बग़ावत कई आहे। तूं जल्दी माउ, भाउ ऐं भेण खे वठी हितां निकिरी वञ, न त हू अव्हां खे मारे छॾींदा। ॿार पीउ खे गेराटी पायो चिंबड़ियो रोईंदो रहियो। हुन पीउ जी पुठीअ मां तीर कढणु घुरिया, पर संदसि पीउ खेसि रोके छॾियो ऐं चयाईं, तमूचन, आउं किन घड़ियुनि जो महिमान आहियां। जेकी चवां थो सो कन ॾेई ॿुध। हिन दुनिया में ताक़तवर थी रहिजांइ, कंहिंखां बि न डिॼजांइ। हर तकलीफ़ ऐं ॾुख खे मुड़ुसु थी मुंहुं ॾिजांइ, न त हीअ दुनिया तोखे चींभाटे छॾींदी। इन खां पहिरीं जो दुश्मन ओचितो मथां अची कड़कनि, माउ, भेण ऐं भाउ खे हितां वठी निकिरी वञ। सभु कुझु अकेले सिर भोगणो अथई। तूं कमज़ोर ॿारु आहीं। हाणे हिन धरतीअ ते को बि माण्हू तुंहिंजो साथ न ॾींदो। इहो मंगोलिया जो दस्तूर आहे। वञ तमूचन, आउं मरण खां पहिरीं तोखे ऊंदाहिनि जी ओट में वेंदो ॾिसणु चाहियां थो। छोकिरे हिचकियूं ॾींदड़ पीउ ॾांहुं आख़िरी भेरो निहारियो। हुन जूं अखियूं अंदर जी आग, जोलान, ॾुख ऐं पीड़ा खां नंढियूं थींदियूं वयूं। हू ॼण हिक ई गीत सां समूरो सूर पी वियो। पोइ हू हिचकियूं ॾींदड़ पीउ अॻियां हिकदमि हटी वियो। सिजु प्रह मथे चढ़ंदो तपंदो वियो। पहाड़नि जूं चोटियूं बाहि थींदियूं वयूं ऐं पहाड़ी लकुनि मां हिकु 2 घोड़नि वारो रेढ़ो तेज़ीअ सां मींहुं वाह कंदो पियो वियो। उन रेढ़े जूं वाॻूं 11 सालनि जे हिकु ॿार जे हथ में हुयूं। साणसि गॾु रेढ़े में हिकु मंगोल औरत ऐं 6-7 सालनि जा 2 नंढड़ा हीसियल ॿार वेठल हुआ। रेढ़े जा चाक पहाड़ी लकनि मां रई उॾाईंदा अॻिते वधी रहिया हुआ। तमूचन, हू ॾिस, धूड़ पई उॾामे, दुश्मन असांजे पुठियां पिया अचनि। घोड़ा भॼाए, न त हू असांखे उफट मारे छॾींदा। हू बहादुर यक्सुकाईअ जे ख़ानदान जो ख़ात्मो था करणु घुरनि। आह, आउं अव्हां टिन्ही जो मौत पंहिंजे अखियुनि सां कीअं ॾिसी सघंदुसि। छोकिरे घोड़े मथां चहबकनि जा छपका केराईंदे ओचितो अलाए छा सोचींदे घोड़नि जे रेननि खे सटूं ॾेई खेनि झलियो। मां दहां कई। तमूचन, तूं गाॾी छो झली? छा तूं डिॼी वियो आहीं? छा तुंहिंजूं मतियूं मुंझी वियूं आहिनि? न, अव्हां 3 जल्दी गाॾीअ मां लही ढंढ जे सरनि में लिकी वञो। ऐं तूं? जी, मुंहिंजी ॻणती न कर।
मूं बहादुर यसुकाईअ सां गॾु शह सवारी कई आहे। ऐं दुश्मननि खे ॾऊं ॾेई कंहिं न कंहिं तरह उन्हनि सरनि में अव्हां ताईं पहुची वेंदुसि। औरत ॿई ॿार वठी लुड़क भरियल नेड़नि सां छोकिरे में निहारींदे सरनि में लही वई। छोकिरे घोड़नि मथां चहबकनि जा शपका लाहे ॾिना। घोड़ा वरी पूरी ताक़त सां डोड़ण लॻा। दुश्मन बि संदन पुठियां मींहुं वाह कंदा थी आया। कई कुहनि जी लगातार डोड़ खां पोइ छोकिरे घोड़े मथां पूरी ताक़त सां चहबक वहाईंदे ओचितो पाण खे लकुनि जे लाहिनि तां झंगली ॿूटनि में उछलाए छॾियो। संदसि घोड़ा ऐं ख़ाली रेढ़ो कड़काट कंदा जेॾां खेनि आयो मुंहुं ॾियो उॾाणा थी विया। ॾींहं जी पुॼाणी थी वई। मथां कारी बाट फहिलिजी आई। पहाड़ी तलाउ ऐं सचनि सरनि जी सानत में ओचितो पड़ाॾो पैदा थी वियो। अम्मा, कमसार, ताइतिजी, अव्हां किथे आहियो? आउं त मूचनि पियो सॾियां, जवाबु छो नथा ॾियो? छा अव्हां खे भगड़ खाई विया या ज़मीन गिड़काए वई? राति जे अंधकार में छोकिरो माउ, भाउ ऐं भेण खे ॻोल्हींदो रहियो। हिन दीवाननि जियान तलाव जी लहर लहर सर वड़ोले छॾियो ऐं पोइ सरनि में ई गोॾनि भर झुकी सुॾका भरे रोअण लॻो। ओ वशाल सरगदाम, ओ पाक देवताओ, ओ धरतीअ ते डोड़ंदड़ हवा, मुंहिंजे आवाज़ खे मुंहिंजे माउ जे कननि ताईं पहुचायो। मुंहिंजी मदद करियो, मदद करियो। छोकिरो राम भाट करे रोअंदो रहियो। ओचितो चइनी तरफ़नि खां खेसि घोड़ा वराए विया। दुश्मननि संदसि आवाज़ ॿुधी वरितो हो। छोकिरा, हाणे आसमान जी का बि ताक़त तोखे मुंहिंजे गज़ब खां बचाए न सघंदी। ॿुधाए तुंहिंजी माउ किथे आहे? दुश्मन ॾिसी छोकिरे जो मुंहुं किरोध मां घुंड हणी वियो। अखियुनि ॻीरा थी छॾियसि। मूंखे ख़बर कान्हे। छोकिरा, मुंहिंजी चहबक जो धक कारीहर जे नांग खां बि वधीक खौफ़नाक आहे। ॿुधाए तुंहिंजी माउ किथे आहे? ओ तातारी कुता, इहो चहबक जो डपु ॿिए कंहिंखे ॾिजांइ। आउं बोरीचंद मंगूल आहियां, यसुकाई जो पुटु आहियां। छोकिरे जे इन जवाब ते तरगाताई बाहि थी वियो। हुन मथां चहबकनि जा वसकारा लाइ ॾिना। एसि ताईं जो संदसि हरण जी खल जी सदरी चथिरियूं थी संदसि पुठीअ तां लही वई ऐं हू गप में निस्त थी किरी पियो। उन खां पोइ छोकिरे खे हिकु मज़बूत वाजह सां घोड़े जे पुठियां ॿधी खेसि मंचूर ताईं घोड़ा डोड़ाईंदा घिरींदा विया। छोकिरो कॾहिं हिन पासे कॾहिं हुन पासे घिरबो वियो। पुठनि, कुल्हनि, ॿाहुनि ऐं ॾघुनि तां संदसि सॼी खल रहिड़जी वई। 2 हफ़्ता सांद छोकिरे खे तरह तरह जूं सज़ाऊं ॾिनियूं वयूं। संदसि ॻिचीअ में अधमण जो गाॾीअ जो फीथो ॿधो वियो। मथसि चहबकनि जा वसकारा कया विया। संदसि पाणी बंदि करे खेसि काढ़े में बीहारियो वियो, पर हुन दहां बि कान कई। हू सभु कुझु सख़्तीअ सां सहंदो और आटिजंदो वरी होश में ईंदो रहियो। हू अटल ऐं अडोल हो। छोकिरे जे इन अडोलता ते तातारी जलाद जा छीह छॾी विया। हिकु ॾींहुं हू संदसि वेझो आयो ऐं चयाईंसि, बदबख़्त छोकिरा, तातारी जलाद कंहिं ते बि रहम कोन खाइनि, पर तो पंहिंजे मन खे मेण करे छॾियो आहे। ईअं अज़ाब सहण ऐं चुड़ण मां कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजी सलाह वठि, तरगाताई अॻियां रोई रहम जी घुर कर त हिक ई धक सां तुंहिंजी सिरी लड़ी वञे। न न, मूंखे रहम न घुरिजे, छोकिरे दहां कई। छो? इन लाइ त वॾो थी आउं बि कंहिं ते रहम कोन खाईंदुसि। त छा तोखे अञा बि जीअण जी आस आहे? हा, आउं पंहिंजी माउ, भाउ ऐं भेण लाइ जीअण चाहियां थो। मुंहिंजी निड़ी सुकी वई आहे। छा तूं मूंखे पाणी चुको बि न पियारे सघंदे? जलाद हेॾे होॾे निहारियो ऐं आस्ते चयाईं, छोकिरा, जे कंहिं ॾिसी वरितो त पोइ मुंहिंजे ॿारनि ते बि को रहम न खाईंदो, पर आउं तोखे पाणी पीआरींदुसि। इन लाइ त तूं बानको बहादुर आहीं ऐं आउं बहादुरनि जो दोस्त आहियां। तो जहिड़नि बहादुर छोकिरनि खे सज़ाऊं ॾेई मारणु बुज़दिली आहे। अॼु राति आउं तुंहिंजा नीहर खोले छॾींदुसि। छोकिरे हैरान थी ॾांहुंसि निहारियो। त छा तूं मूंखे आज़ादु करे छॾींदे? हा, मूंखे शींहं जो बचो झंग जी आज़ादु फिज़ाउनि में छलांगू ॾींदे वणंदो आहे। तोड़ जहिड़नि छोकिरनि खे रुई ज़मीन ते हुकूमत करणु घुरिजे। जलाद खेसि लिकी पाणी पीआरियो ऐं सिजु लहंदे ई संदसि नीहर खोले छॾियाईं ऐं खेसि चयाईं त इन ज़ंजीर सां राति वारे पहिरेदार खे मारे भॼी वञिजांइ। ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं तरगाताई ऐं ॿिया सिपाही बांदी खाने में पहुता त उते फ़क़ति राति वारे चौकीदार जो लाश पियो हो। उहो छोकिरो गुम हो। सारे मंचूरिया जा घोड़ा संदसि ॻोल्हा में हिकु ट्रापीअ डोड़ंदा रहिया। तरगाताई जा माण्हू छोकिरे खे ऐं छोकिरो माउ, भाउ ऐं भेण खे ॻोल्हींदो रहियो।
वाहणनि में, पहाड़नि में, झंगलनि में, बरपटनि, वस्ती वस्ती, परभत परभत रुलंदे हुन पंहिंजी माउ खे हिकु खाना बदोश काफ़िले में ॻोल्हे लधो। हुनजी माउ खे बगोरचीअ नाले खाना बदोश पनाह ॾिनी हुई। छोकिरो माउ सां मिली ज़िंदगी जा समूरा ॾुख ऐं ॾंज भुलिजी वियो। माणस खेसि ॻेराटी पाए दाह कई, त मूं चनि, मुंहिंजा नंढड़ा सरदार, मुंहिंजा चंगेज़, तूं अची वएं? हा, मूं तोखे चयो हो न त मूं बहादुर यसुकाईअ सां गॾु शह सवारी कई आहे। ऐं कंहिं न कंहिं तरह तो ताईं रसी वेंदुसि। यसुकाईअ जो नालो ॿुधी माउ जो अंदरि अधु थी पियो। लुड़क वहाईंदे दाह कयाईं, त मूं चनि, हाणे इहो गहरो दरिया वही चुको आहे। उहा मज़बूत छिप पुरज़ा पुरज़ा थी चुकी आहे। हाणे माण्हुनि जो हिकु विधवा औरत ऐं उन जे यतीम ॿारनि सां कहिड़ो वास्तो? त मूं चनि, तोखे सभु कुझु अकेले सिर भोगणो आहे। वॾो थी पंहिंजे पीउ जो नालो कढजांइ, हिकु हिकु करे पंहिंजे दुश्मननि खां वेर वठजांइ। माउ पुट अञा ॻाल्हायो थी त ओचितो खीमे में खाना बदोश सरदार जे नंढड़ी धीउ पिही आई। हुनखे इहो नंढड़ो सरदार ॾाढो वणियो। हुन ॾांहुं स्नेह खां चोटीअ ताईं चिताए निहारियो त हीउ आहे उहो सरदार छोकिरो तमूचन। हा, हीउ तमूचन आहे, मंगोलिया जे सरदारनि जो सरदार चंगेज़ खान। सची बि ही त सरदार थो लॻे। हिन ॿीहर सरदार छोकिरे ॾांहुं घुंड भरे निहारियो ऐं हकल करे चयाईं, ओ सरदार छोकिरा, तूं ज़रूरु बुखायल हूंदे। मूंसां गॾु अचु त आउं तोखे खाधो खारायां। हा हा, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। जेल में मूंखे रुॻो ड्रओ ते मार ॾींदा हुआ। सरदार छोकिरे जी ॻाल्हि ते संदसि माउ ओलू ऐं बगोरची टहक ॾेई खिलण लॻा। हुन खेसि इलाही सारो उॿारियल सुकल गोश्त खारायो ऐं संदसि ज़ख़्मनि ते पाह रखिया ऐं चयाईं, त मूं चनि, मुंहिंजी माउ चवे थी त हाणे अव्हां हमेशह असां सां गॾु रहंदा। असां अव्हां खे पाण सां गॾु कराकरुम वठी हलंदासीं। कराकरुम ॾाढी सुठी जॻह आहे। उते असां हरणनि जी बर्फ़ानी गाॾियुनि में चढ़ी लुदड़नि ऐं लूमड़नि ऐं फाड़नि ऐं मच्छियुनि जो शिकार कंदासीं। बहार में वरी गोभी मोटी ईंदासीं। फसल उपाईंदासीं, झंगली घोड़ा फासाईंदासीं। तोखे हरणनि जी गाॾी हलाइण ईंदी आहे न? आउं हर बर्फ़ानी रांदि ॼाणींदो आहियां। हू ॿई हिक ई ॾींहं में हिरी मिरी विया हुआ। उहो सरदार छोकिरो उन खाना बदोश टोले सां गॾु वस्तीअ वस्तीअ नगरीअ नगरीअ हलंदे फूह जवान थी वियो। हिकु ॾींहुं संदसि साथी छोकिरी बुरताई ॾींहुं तते घोड़ो ड्रोड़ाईंदी आई ऐं संदसि तंबूअ में घिड़ी ऐं रड़ियूं कंदे चयाईं, त मूं चनि, झटि कर, डंड किनारे वेड़ में जंगली घोड़नि जो वॾो दण बीठो आहे। सच? तमूचन उछांग ॾेई उथियो। बुरताई चयो, हा हा, आउं पंहिंजे अखियुनि मां ॾिसियो पई अचां। उन्हनि में हिकु कारो घोड़ो आहे, सभिनी खां ऊंचो। तो सारी ॼमार में एॾो कदावर ऐं तेज़ रफ़्तार घोड़ो न ॾिठो हूंदो। तूं उनखे ॾिसी हैरान थी वेंदे। तमूचन फंदो खणी हिकदमि पंहिंजे घोड़े ते चढ़ियो। बुरताई बि पंहिंजो घोड़ो संदसि पुठियां छॾियो। तमूचन, अॼु जे तो इहो घोड़ो न झलियो त पोइ आउं सम्झंदसि त तूं रुॻो सखणा ड्राड़ हणणु ॼाणी। ऐं जॾहिं तमूचन बुरताई सां गॾु घोड़े तां लही लिकंदो डंड किनारे पहुतो त उहो कारो घोड़ो ॾिसी हू वाइड़ो रहिजी वियो। एॾे ऊंचे ऐं मज़बूत घोड़े जो हू तसवुर बि नथी करे सघियो। ओह, हीउ त सची बि तलसमी थो लॻे। इहो घोड़ो कुदरत मूं लाइ पैदा कयो आहे। जे इन घोड़े खे झलण लाइ मूंखे धरतीअ जी चौगर्द चकर काटणो पियो त आउं काटींदुसि। पोइ हू फंदो खणी तमामु होशियारीअ सां वॾियुनि वॾियुनि छिपुनि ऐं सरनि जी ओट वठंदो घोड़नि जे दण ॾांहुं वधणु लॻो। बुरताई उते ई बेआवाज़ बीठी खेसि ॾिसंदी रही। घोड़नि जो दण गाह चरंदे कॾहिं कन कीटा करे बेहिजी थी वियो ऐं वरी भोंकारा ऐं हुणकारूं ॾींदो गाह चरण में लॻी थी वियो। ओचितो सरनि मां फंदे वारी रसी जो सुरकण वारो पासो हवा में वटि खाईंदो घोड़नि जे दण मथां घोड़नि जे दण मथां नांग जियां लहरायो। धरती हणकारूं हणकारूं टापियूं टापियूं थी वई। ॻिचीअ में ॻट पवंदे ई कारो घोड़ो हणकार सां छाल ॾेई तूफ़ान जियां टही पॻो। हिन छाल सां ई वाज विझंदड़ जा पेर धरतीअ तां कढी छॾिया हुआ। इहो ताक़तवर झंगली घोड़ो खिवण जियां तमूचन खे मेलनि जा मेल घीलींदो रहियो। तमूचन छिपनि सां टकरायो, थुॾियुनि सां टकरायो, वणनि सां टकरायो। संदसि जिस्म रतो छाण थी वियो, पर हुन हथ कोन कढिया।
बोरताई संदसि मदद लाइ पूरी ताक़त सां घोड़ो डोड़ाईंदी रही, दाहूं कंदी रही त तमूचन रस्सी मां हथ कढी छॾ, पागल न थी, तूं मरी पवंदी। घोड़ो तमूचन खे धरतीअ मथां खांभाणीअ जियान फेराईंदे खंयो थी वियो। गिहिलजंदे ओचितो तमूचन जी ॿांह हिक वण जे थुड़ में फॿी वई ऐं ओचितीअ सट सां घोड़े वॾे हुणकार सां धरतीअ ते ॿूथ वञी खोड़ियो ऐं तमूचन फथड़ाए पेर ॼमाए उथी वियो। घोड़े धरतीअ ते पेर खोड़े वरी छाल ॾिनो। ओ झंगली, हाणे बसि कर, इहो कुॾकारो वधीक ज़ोर न आज़माए, तुंहिंजी वाॻ बोरीचंद मंगोल सरदार जे हथ में आहे। बसि कर इहो नाचकारो, मुंहिंजी अज़मत खे मन, जो आउं धरतीअ जो सभ खां ताक़तवर ऐं अटल इंसान आहियां। घोड़े छाल ॾेई घुतूं ॾिनियूं। ओभर ओलह अतर ॾखण पर वारे सां ॼंघूं आसमान में फहिलाए हुणकारनि सां ज़मीन में ॿूथ वञी थी खोड़ियाईं। हू सुक थी चुको हो। ॾींहुं तपे ठरी वियो। तमूचन घोड़े जे वात में लगाम विझण ऐं संदसि पुठीअ ते चढ़ण में कामयाब थी वियो। वहशी घोड़ो सवार खे केराइण लाइ गोबीअ जे वारियासी पट में टापियूं हणंदे सहकी सहकी साणो थी पियो ऐं सवार आॾो कंद लाड़े पंहिंजे हार मञाई। तमूचन, तमूचन, सच तूं सूअर आहीं। मां त सम्झी वियसि त इहो घोड़ो तोखे झंग में गिले मारे भॼी वेंदो। तूं त सॼो रतो छाण थी वियो आहीं। बोरताई, हिन धरतीअ ते पंहिंजे मक़सदु माणण लाइ माण्हूअ खे ॾाढा ॾूंगर ॾारणा पवंदा आहिनि। हाणे ही तमामु झटि मुंहिंजो दोस्त थी वेंदो। ऐं हिन ते चढ़ी धरतीअ जे सीने मथां खिवण जियान डोड़ूं पाईंदुसि। तमूचन, सच, अॼु त तो कमाल करे छॾियो आहे। बोरताई, ही त हिकु अदना घोड़ो आहे। तूं ॾिसंदीअ हिकु ॾींहुं आउं धरतीअ जे गोले मथां फंधो उछलाईंदुसि, पोइ सारी भुंय हिन घोड़े जियान मुंहिंजे कब्ज़े में हूंदी। बोरताई अजीब नज़रुनि सां ॾांहुंसि निहारियो ऐं पोइ ॿई उन कारे वहशी घोड़े खे पंहिंजनि घोड़नि सां सलहाड़े घर वञण लॻा। उन ॻाल्हि खे अञा महीनो मस थियो जो हिकु राति तमूचन जो हिकु खाना बदोश दोस्त डोड़ंदो आयो। तमूचन, तमूचन, आउं ॾाढी ख़ुशीअ जी ख़बर खणी आयो आहियां। सरदार तरगाताई जी धीउ फैलातूना पहाड़ी झरणनि वारीअ वेड़ में हरणनि जे शिकार लाइ आई आहे। हूं, ठीकु आहे, आउं अॼु ई साणसि मुलाक़ात कंदुसि। पर हुन सां गॾु सवें सिपाही आहिनि। तमूचन जी अखियुनि में शिकरी वारो चमको पैदा थियो ऐं संदसि चपनि ते अजीब मुर्क फैलिजी वई। बाज़ कंहिं बि शिकार ते झटि हणण वेल इहो कोन सोचींदो आहे त हेठि के ॻिझूं बि वेठियूं आहिनि। तमूचन तेज़ीअ सां पंहिंजे मस्तु वहशी घोड़े जे वाड़े ॾांहुं वधियो। उहा हसीन टिपहरी हुई। पहाड़ी वेढ जे घाटनि ॿूड़नि ऐं वणनि मां घोड़े ते सवार हिकु हसीन औरत हरण जो पीछो करे रही हुई। हरण आख़िरी तिखी ड्रोड़ खां पोइ नक जा नाखूणा फाड़े हवा में ऊचनि बुंबलाईंदड़ छलांगुनि में थी आयो। सवार औरत कई भेरा हरण खे निशानो बनाइण लाइ बालो हवा में उभो कयो, पर हर वारे हरण ऊची छलांग ॾेई संदसि बाले जे निशान खां ॿीणो मथे हलियो थी वियो। औरत घोड़े खे छिॿी ॾेई ईड़ लॻाए हरण खे रसण लाइ पूरी ताक़त सां डोड़ाइण जी कोशिशि कई त अचानक ॿिए तरफ़ खां हिकु खाना बदोश शिकारी बि घोड़े खे तूफ़ानी डोड़ डोड़ाईंदो ॾिसण में आयो। उहो बि हरण जो पीछो करे रहियो हो। हुन जो कारो घोड़ो हैरत जे हद ताईं ऊंचो ऐं तिखो हो। वॾी डोड़ खां पोइ औरत खारनि में अची घोड़े जी ॼिभियूं ॾींदे हरण ताईं रसण जी कोशिशि कंदे बालो हवा में उभो कयो, पर उन खां पहिरीं जो उहो खेसि निशानो बनाए, खाना बदोश पूरी रफ़्तार सां हरण पुठियां घोड़ो डोड़ाईंदे हवा में फंदो उछलायो। छलांगू ॾींदड़ हरण हवा में शीख थी पट थी फहिको वञी कयो। फंदे जे सुरकण संदसि संगनि में फाथी हुई। औरत क्रोध मां खाना बदोश आॾो घोड़े जी वाॻ खे छबियूं ॾींदे ॾंद कुरिटींदे घोड़ो रोकियो। ओ झंगली, केरु आहीं तूं? तो मुंहिंजे शिकार ते फंदो उछलाइण जी जुरत कीअं कई? आउं हिन जंग जो बादशाह आहियां। शींहं जे वात मां शिकार झटींदो आहियां। तूं त हिकु कमज़ोर औरत आहीं। औरत अञा वधीक बिड़ थी वई। ओ बेअदब गंवार, बक न, शायदि तूं नथो ॼाणी त आउं केरु आहियां। तूं ताईजौत जी शहज़ादी आहीं या केर बि, हीउ शिकार मुंहिंजो आहे। आउं चवां थी त कंध हेठि करे ॻाल्हाए, आउं तुंहिंजूं अखियूं कढराए छॾींदसि। तूं कहिड़ी महादेवी आहीं जो अखियूं हेठि करे ॻाल्हायां? ओ गुस्ताख़, तूं पोइ हाणे इते बीहजांइ। औरत क्रोध मां नक जा नाखूणा फूंडे पूरी ताक़त सां बालो खाना बदोश न उछलायो। बालो खाना बदोश जे ॿांह में पीही वियो। औरत ॾांहुंसि निहारींदे घोड़े मथां टहिक ॾिनो। ओ बदबख़्त रेडार,
तूं सम्झो त अकेली औरत खे ड्रिॼारे छॾींदुसि। हाणे वञ, जेसिताईं जीअरो हुजी तेसिताईं यादि कजां त कंहिं मुंद सां पलो अड़ियो हुयई। औरत घोड़े खे अॻियुनि ॼंघुनि ते छाल ॾियारे ऐं खिवण जी तेज़ी सां वाघ मोड़े खाना बदोश पूरी ताक़त सां सट ॾेई भालो कढियो ऐं रड़ कयाईं, ए औरत, मूंखे घायल करे तूं बि वञी न सघंदीअं। खाना बदोश हरण जे संगनि मां फंदो कढी पूरी ताक़त सां हवा में उछलायो। घोड़े सवार औरत दहां सां घोड़े मथां हवा में लहिराए ऐं गोॾे जेॾी गाह में धूड़ियो वञी कयाईं। फंदो संदसि ॻिचीअ में फाथो हो। ओ वेशी रेडार, तुंहिंजी इहा मजाल, आउं तुंहिंजो छोड़ो लहिराईंदसि। खाना बदोश संदसि रसो कशे ख़ौफ़नाक वहशी अंदाज़ सां संदसि वेझो आयो ऐं संदसि चोटीअ मां झलींदे चयाईं, औरत, जंहिं बि शइ ते मुंहिंजो फंदो किरंदो आहे उहा मुंहिंजी थी वेंदी आहे। तूं मूं लाइ पैदा थी आहीं। मुंहिंजो दत्त चवे थो तोखे पाण सां गॾे छॾियां। औरत पाण खे छॾाइण लाइ तड़पी लुछी रहंडड़ा हयाईं ऐं सट सां साणी थी किरी पई। आउं चवां थी मूंखां परे थी, तूं झंगली सूअर आहीं। आउं तुंहिंजो लाश कुतनि खां खाराईंदसि, पर हिन वक़्तु तूं मुंहिंजे रहम करम ते आहीं। औरत आख़िरी दंधाणू ॾिनियो ऐं ज़रे घटि रोई पई। आ छॾ मूंखे, आ मुंहिंजी ॿांह। औरत ज़ोर न आज़माए, ड्रिॼ न। आउं तुंहिंजे पीउ जियां कमज़ोर औरतुनि ऐं ॿारड़नि ते हथु न खणंदो आहियां। तूं केरु आहीं, छा थो चाहीं? आउं केरु आहियां इहा ख़बर तोखे एतल जे मेले में पवंदी। हिन साल एतल जे मेले में आउं तुंहिंजो महिमान हूंदुसि। ॿुधाए, मुंहिंजो इंतज़ारु कंदीअं? तो जहिड़ो टके जो खाना बदोश मुंहिंजो महिमान थी नथो सघे। ॾाढो नाज़ अथई पंहिंजी शहज़ादी हुअण ते। आउं जे हींअर चाहियां त हिन रस्से सां तोखे पंहिंजे घर ताईं घिलींदो वञां, पर न, आउं तुंहिंजे ॻिचीअ मां ॻट कढी थो छॾियां। छा यादि कंदीअं त कंहिं जवान सां पल अटकियो हुयई? पोइ हुन औरत जी ॻिचीअ मां ॻट खोले छॾियो। औरत घोड़े ते चढ़ी तेज़ीअ सां वाघ हिकु तरफ़ मोड़े। ए औरत, हिकु ॾींहुं तूं वफ़ादार बानीअ जियान पाणे मूं आॾो कंधु झुकाईंदीअं। ओ झंगली सूअर, आउं तोखां इन्हीअ गुस्ताखीअ जो पलांद कंदसि। तुंहिंजो लाश मंचूरिया जा कुत्ता खाईंदा। औरत घोड़े खे ईड़ लॻाई ऐं तेज़ीअ सां पंहिंजे खीमे ॾांहुं वञणु लॻी। हिकु ॾींहुं ओलूं वाण पिए वटियो त बोरताई डोड़ंदी आई। हूअ ॾाढी परेशान हुई। चाची, चाची, तमूचंद एतल जे मेले में वञी रहियो आहे। हू अकेले सिर सरदारनि जे आखाड़े में वञी ताक़त आज़माईंदो। बोरताई जी ॻाल्हि ॿुधी ओलुनि जो साहु सुकी वियो। तमोचन खे एतल वञण खां रोकण लाइ हुन वाड़े ॾांहुं लूह विधी। तमोचन घोड़ो संजीस जहिड़ो ई मथां लांघ वराई, वाघ मोड़ी त संदसि मां ओचितो संदसि अॻियां अची वई ऐं संदसि घोड़े जी लगाम मां झलींदे चयाईं, तर्स तमूचन, मूं ॿुधो आहे तूं एतल जे मेले में वञी रहियो आहीं। हा जीजल, तो ग़लति न ॿुधो आहे, पर जे कंहिं तोखे सुञाणे वरितो त पोइ छा थींदो? हाणे आउं 11 सालनि जो ॿारु न आहियां। माउ कंबी वई, रड़ करे चयाईं, न तमूचन, आउं तोखे अकेलो वेरनि विच में वञणु कान ॾींदसि। हू तोखे मारे छॾींदा। तमूचन उन निहार सां माउ ॾांहुं निहारियो। अमां उभरंदड़ सिज खे दुनिया जी का बि ताक़त रोके न सघंदी आहे। आउं ॿरंदड़, तपंदड़, टहिकंदड़, गज़बनाक सिज जियां धरतीअ मथां ड्रोड़ूं पाइणु चाहियां थो। तूं ईअं छो थी वसहीं त आउं सारी ॼमार हिकु अदना खाना बदोश जियान गुमनामीअ जे गारनि में गुज़ारे छॾींदुसि? आउं बहादुर यसुकाई जो पुटु आहियां, जेको मुग़लनि ऐं तातारियुनि जी 40,000 ख़ीमनि जो सरदार हो। एतल खां मंचूरिया, ताईजूत खां कराकरूम ताईं जी धरती मुंहिंजी आहे। आउं पंहिंजे पीउ जो माॻ मल्हाईंदुसि। पर तूं हेखल आहीं तमूचन। मुंहिंजो पीउ बि त अकेले सिर मंगोलिया जे 70 सरदारनि मथां राॼ कंदो हो। ताईजोत जे सरदार असांजा घर साड़िया हुआ। उहा आग अॼु ताईं मुंहिंजे अंदर में दुखे पई। ताईजोत जो सरदार सांधा 2 हफ़्तनि ताईं पंहिंजे चहबक सां मूंखे मारींदो रहियो हो। उन्हीअ जा निशान अॼु ताईं मुंहिंजे पुठीअ ते पिया चिकनि। हाणे आउं एतिरो ताक़तवर थी वियो आहियां जो उहो चहबक संदनि हथनि मां फुरे वठां। आउं खांयसि पंहिंजे पीउ जो वेर वठंदुसि। पर इहो सभु कुझु अकेले सिर कीअं थींदो? तूं पंहिंजे पीउ जो दोस्त तगोल ख़ान खां मदद छो नथो वठीं? हू तुंहिंजे पीउ जी दीन जो भाउ आहे। आख़िर हुन खां मदद वठण में तोखे कहिड़ो आर आहे? न, हिन दुनिया में माण्हू ताक़तवर जो साथ ॾींदा आहिनि।
आउं हिन धरतीअ ते सभ खां वॾो ताक़तवर थी रहणु चाहियां थो। नूंहें इंसान ते हुकूमत रुॻो इहो करे सघे थो जो ताक़तवर, बेडरपो, जंगजू ऐं ख़ौफ़नाक आहे। आउं जेसिताईं पंहिंजे ताक़त जो मुज़ाहिरो न कंदुसि तेसिताईं कंहिंखां बि मदद न वठंदुसि। आउं रुॻो मंगोलिया ते न, सारे पृथ्वीअ ते हुकूमत करण लाइ पैदा थियो आहियां। अमा, अॼु या त मुंहिंजे दग तां हटी वञ, या वरी मूंखे कॾहिं बि चंगेज़ जे नाले सां सॾु न कजांइ। घायल माउ जे वात खे ॼण मोहर लॻी वई। पोइ ओचितो साह खे सट ॾींदे चयाईं, न न, तूं चंगेज़ आहीं, सरदारनि जो सरदार। आउं तुंहिंजो रस्तो कोन झलींदसि। तूं जे हरूभरू ज़िद ते बीठो आहीं त पोइ भले वञ, मुक़दस रूह तुंहिंजी मदद कंदा। आउं तोखे उथिया ॾियां थी। माउ संदसि घोड़े जी वाग मां हथ कढी छॾिया। महिरबानी माउ, महिरबानी। हुन घोड़े खे अड़ी हईं संदसि घोड़ो हुणकार ऐं रोमड़ ऐं ऊंची छलांग सां वाड़े जो लोढ़ो टुपी पूरी ताक़त सां हिकु तरफ़ डुकणु लॻो हो। माउ केतिरी देरि ताईं ॾकिणी मां खेसि ॾिसंदी रही। एतल जे मेले में हज़ारे माण्हुनि जो हुजूम हो। ॼण सारी मंगोलिया एतल ढंढ किनारे अची मिड़ी हुई। हर तरफ़ मेड़ा मलाखड़ा ख़ुशियूं नाच हुआ। चोॾस चंग रबाब वॼी रहिया हुआ। जिथे किथे माण्हुनि जी पीह पीहां हुई। निंगरे नाच थी कया। ओचितो एतल जे वॾे बंद ते सिपाहियुनि जे पोश पोश जे आवाज़नि जो गुगाव पैदा थी वियो। खाकाने ऐज़म तरगाताईअ जी धीअ जी सवारी अची रही हुई। माण्हू ॾाढे अजब मां तरगाताईअ जी धीअ जे 8 घोड़नि वारे वॾे ख़ूबसूरत खुलियल रेड़े ॾांहुं निहारण लॻा, जंहिं मथां ख़ूबसूरत तख़्त ऐं पालकियुनि ते तरगाताईअ जी धीअ फ़ैलातूना संदसि साहिड़ियुनि ऐं बानियुनि जी कतारूं बीठल हुयूं। संदन वेस वॻा ॾिसी माण्हुनि जा वात फाटी विया हुआ। शहज़ादी ऐं साहिड़ियूं वॾी शान मां पाण में कचहरियूं कंदियूं थी वियूं त ओचितो हिकु निंगरीअ जी नज़र हिकु घोड़े सवार खाना बदोश ते पइजी वई। संदसि वात मां दहा निकिरी वई। शहज़ादी, हिन खाना बदोश जो घोड़ो त ॾिस, केतिरो न ख़ूबसूरत ऐं कदावर आहे। ऐं खाना बदोश बि त घटि कोन्हे, ॿिए चयो। सवार खे ॾिसी शहज़ादीअ खे ॼण ड्रिहू छॾाए वियो। सवार ॾांहुंसि वधियो आयो, किरोध मां शहज़ादी जो मुंहुं टामो हणी वियो। ओह, त तूं अची वएं। आउं कोल जो पाबंद आहियां। हाणे ॿुधाए, कहिड़ी थी ख़िदमत करी? आउं बि कोल जी पकी आहियां। आउं तोखे क़त्ल कराईंदसि। आउं सिर तरीअ ते खणी आयो आहियां। बकवास बंदि कर। ॿुधाए, तूं केरु आहीं? मूंखे यकीन हो तूं मूं लाइ बेचैन हूंदीअ। आउं तो जहिड़े झंगलीअ खे पंहिंजो नौकर बि न चूंडियां। शहज़ादीअ खे पघर अची वियो। हूअ किरोध मां नक फंडायो ॾांहुंसि निहारींदी रही। खाना बदोश खेसि खीसे मां रुमाल कढी ॾिनो। अचे, हिन सां पघर उघी छॾ। हाणे आखाड़े में मिलंदासीं। खाना बदोश घोड़े जी वाग मोड़ी हुजूम में गुम थी वियो। शहज़ादी जख खाईंदी रहिजी वई। सॼे मेले में इहो खाना बदोश ऐं संदसि पुरस्रार घोड़ो माण्हुनि जी नज़रुनि जो मर्कज़ बणिया रहिया। हू इलाही देरि ताईं मेलो घुमंदो, पोइ सरदार जे आखाड़े ॾांहुं वधियो। आखाड़े जे दर आॾो हज़ारे माण्हुनि ऐं पहलवाननि जा मेड़ हुआ। खाना बदोश जहिड़ो ई दर ॾांहुं वधियो त चौकीदार धिको ॾिनुसि। अड़े, केॾांहुं थो वञी? हिन आखाड़े में रुॻो लठ सरदार, शहज़ादा ऐं शहज़ादियूं वेंदियूं आहिनि। आउं सरदारनि जो सरदार आहियां। खाना बदोश पूरी ताक़त सां सट ॾेई चौकीदार जी ॿांह कुल्हे खां कढी छॾी। हू घुमाटियूं खाईंदो हुजूम में वञी किरियो। ॿिए खन में खाना बदोश अधु-मण खन वज़नी थूणी खणी दर में फहिको कराए वॾो मज़बूत दर ठकाव सां ॿध थी पियो। ऐं खाना बदोश नाहिर जियां छाल ॾेई आखाड़े अंदरि पीही वियो। छोकिरा, केरु आहीं तूं? तो सरदारनि जे आखाड़े में अचण जी जुरत कीअं कई? सरदार तरगाताई रड़ कई। खाना बदोश हलंदड़ संदसि आॾो आयो। सरदार, नथी भायमि त मंगोल ऐं तातार सरदार ईअं लिकी ज़ोर आज़माईंदा आहिनि। त तूं ज़ोर आज़माइण आयो आहीं? हा, आउं पंहिंजो जोहर आज़माइण आयो आहियां। छोकिरा, वेही रह। हिते अहिड़ा पहलवान बि मौजूदु आहिनि जे तोखे तुंहिंजे घोड़े सां गॾु खणी ड्रोड़ूं पाइनि। तुंहिंजी मुराद पूरी कई वेंदी। खाना बदोश सरदारनि जे आखाड़े में हिकु ख़ाली जॻह ते वेही रहियो। आखाड़े जे विच वारे मैदान में हिकु परभत जहिड़ो करगेज़ पहलवान घोड़े खे कुल्हे ते खणण जो करतब ॾेखारे रहियो हो। घोड़े जा चारई पेर मज़बूतीअ सां ॿधा विया हुआ।
परबत जहिड़ो पहलवान विच मैदान में आयो हो घोड़े जी चइनी ॼंघुनि विचां कंधु ॾेई ज़ोर आज़माइण लॻो। हुन चुंघंदे पूरी ताक़त सां ज़ोर लॻायो। हुन घोड़े खे कुल्हे ते ईअं खंयो जीअं को रेडार थकल रिढ जे ॿचिड़े खे कुल्हे ते खणी हुन पूरी ताक़त सां ज़मीन ते पेर खोड़े आखाड़े में चइनी तरफ़ फेरी पाती ऐं वरी घोड़े खे साॻिए ॼंघ ते लाथो ऐं छाल ॾेई सान जियान खाना बदोश जे साम्हूं थियो। छोकिरा, तो हिन आखाड़े में अची असां सभिनी सरदारनि जी बेइज़ती कई आहे। हाणे मुक़ाबले लाइ लही अच, आउं तुंहिंजो संद खां जुदा करे छॾींदुसि। ओ करगेज़, पंहिंजे सिर जो ख़ैरु घुर। आउं लोह लंघियो इंसान आहियां। खाना बदोश मैदान में लही वियो। शहज़ादियुनि जे सफ़नि में चोॿोल पैदा थी वियो। फ़ेलातूना, ही खाना बदोश करगेज़ सरदार जो जीस कोन्हे। हू ज़रूरु खेसि मारे छॾींदो। इहा नाइंसाफ़ी आहे। हुन पाणे पंहिंजो मौत घुरियो आहे, शहज़ादीअ क्रोध मां चयो। ॿई पहलवान हिक ॿिए खे तोरींदा तकींदा हिक ॿिए जे साम्हूं आया। ओ बदबुत खाना बदोश, मूंखे पहाड़ी गेंडो चवंदा आहिनि। अॼु तूं हिन अखाड़े मां जीअरो न वेंदे। ओ बदसूरत गेंडा, बेलाई शींहं पंहिंजे साम्हूं ईंदड़ हर जानवर खे चीरे फाड़े छॾींदो आहे। अॼु करगेज़ सरदार तुंहिंजो लाश खणंदा। ॿई पहलवान कई भेरा मछरियल पाॾनि जियां पाण में टकराया। करगेज़ पहलवान खाना बदोश मथां कई ख़ौफ़नाक हमला कया, पर खाना बदोश विॼ जी तेज़ीअ सां संदसि वार ख़ाली करे पाण बचाए वियो ऐं पोइ विॼ जहिड़ी तेज़ीअ सां हुन करगेज़ पहलवान खे कई ॻाटे भॻा धक हयां। करगेज़ पहलवान जे वात मां दाहूं निकिरी वियूं। हू पंहिंजो बोझो न संभालींदे कई भेरा तमाशो ॾिसंदड़ सरदारनि जे मथां वञी किरियो। खाना बदोश ओचितो चीते जहिड़े रूमड़ सां मथसि हमलो कयो ऐं वॾी भारी टकर सां खेसि सरदार तरगाताईअ जे आॾो वञी सटियाईं। परबत जहिड़ो पहलवान तरगाताई आॾो मींहं जियान फान ते अची किरियो। आखाड़े में चोॾस वाह वाह थी वई। शहज़ादियूं बि हैरत मां उन्हीअ पुरस्रार खाना बदोश ॾांहुं निहारींदियूं रहियूं। ॿियो कंहिंखे मौत खंयो आहे। खाना बदोश हकल कई, पर कंहिंखे मौत खंयो हो जो संदसि आॾो अचे। सरदार तरगाताई बि दंग रहिजी वियो। शाबास नौजवान, बेशक तूं बानको बहादुर आहीं। ॿुधाए छा नालो आहे तुंहिंजो? खाना बदोश संदसि साम्हूं आयो। तरगाताई बहादुर माण्हू कॾहिं बि पंहिंजो नालो न लिकाईंदा आहिनि। मुंहिंजो नालो तमूचन आहे। आउं मंगोलिया जे बहादुर यसुकाई जो पुटु आहियां। आखाड़े में वेठल मंगोल, करगेज़ ऐं तातारी सरदारनि जा वात फाटी विया। तमूचन, तरगाताईअ ॾांहुं दांह कई। हा तमूचन, 11 सालनि वारो उहो छोकिरो जंहिंखां तो हुनजो सभु कुझु फुरे वरितो हो। आउं तोखां पंहिंजे पीउ जो वेर वठणु आयो आहियां। छोकिरा, मूं त तोखे आसमान में पे ॻोल्हियो। तरगाताई जे अखियुनि चिणगूं ॾिनियूं। अड़े ॾिसोसि छा था, वठी वञोसि तरारनि सां, उते ई कपे उछलायोसि। ख़बरदार जो कंहिं यसुकाई जे पुट ते हथु खंयो आहे। हुन ते बालो खणण खां पहिरीं अव्हांखे मंगोल सरदारनि जे लाशनि मथां गुज़रणो पवंदो। पोढ़ो सरदार तगरल ख़ान उथी बीठो। हा यसुकाई जो बहादुर पुटु असांजे विच में अकेलो आयल आहे। जंहिंखे विढ़णो आहे सो साणसि अकेलो विढ़े। अधोअधु सरदार तमूचन जे बचाव लाइ उथी बीही रहिया। सरदारनि में ॾफेर पइजी वियो। तमूचन उन पटीअ ते तरगाताईअ खे क़तल करणु थी चाहियो, पर संदसि पीउ जो दोस्त तगरल ख़ान ऐं ॿिया सरदार खेसि आखाड़े मां ज़ोरीअ ॿाहिरि कढी विया। इन खां पहिरीं जो वॾो क़तलाम थिए, तगरल ख़ान ऐं ॿिया कई सरदार तमूचन खे ज़ोरी घोड़े ते चाढ़े मेले मां निकिरी विया। तमूचन खे माराइण लाइ तरगाताई घोड़ा डोड़ाया, पर तगरल ख़ान ऐं तमूचन खे ॼण ज़मीन गड़काए वई हुई। तरगाताई जी निंड हराम थी वई। हुन हुकुम ॾेई छॾियो त तमूचन खे हथु करण लाइ जेकॾहिं खेनि तगरल ख़ान खे क़तल करिणो पवे त उन खे बि क़तल करे छॾियो। एतल जे मेले जे ॾफेर जी ख़बर सारे मंगोलिया में बिखिड़िजी वई। विसरी वियल यसुकाई हिकु भेरो ॿीहर माण्हुनि खे यादि अची वियो। पूरे 1 महीने खां पोइ सारे मंगोलिया में वरी ॿी ख़बर सावण जे ककरनि जियान बिखिड़िजी वई त मंगोलिया जी 20,000 खीमनि जा सरदार गोबीअ जे मैदान में यसुकाईअ जे झंडे हेठि वञी गॾु थिया आहिनि ऐं यसुकाई जो पुटु तमूचन 50,000 जे लश्कर सां सारे मंगोलिया खे घेरो हणंदो।
इहो हिकु ख़ौफ़नाक सुबुह हो। गोबी जे मैदान में बहादुर यसुकाईअ जे झंडे हेठि मंगोल सरदारनि जा हज़ारे लश्कर हमले लाइ घोड़नि खे छेक ॾियण लाइ उतावला बीठल थी ॾिठा। हुननि सभिनी यसुकाई जे पुट खे पंहिंजो नओं ख़ाकाने आज़म चंगेज़ ख़ान चूंडियो हो ऐं संदसि झंडे हेठि मारण लाइ तयारु हुआ। उन ॾींहुं संदसि नई ख़ाकाने आज़म खेनि गोबीअ जे मैदान में जंग जो संदेश ॾींदे चयो, ए मुंहिंजा बहादुर साथियो, अॼु गोबीअ जे मैदान में अव्हां मां जेको बि सरदार ऐं सिपाही मुंहिंजे झंडे हेठि गॾु थिया आहिनि, उहे सभई मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा बाज़ू आहिनि। ऐं यसुकाईअ जो पुटु मंगोलिया जे हिन झंडे जो कसम खणी चवां थो त आउं हमेशह अव्हां सां वफ़ादार रहंदुसि। ऐं हिन धरतीअ जो झंडो ऊंचो कंदुसि। ऐं धरतीअ जे गोले ते घेरो कंदुसि। हिन धरतीअ ते जेके माण्हू ऐं क़ौमूं मुंहिंजा दोस्त थींदा, उन्हनि खे आउं पनाह ॾींदुसि ऐं जेके मुंहिंजा दुश्मन थींदा, उन्हनि जे मथां आउं ॿरंदड़ जबल थी किरंदुसि। आउं पंहिंजे साम्हूं ईंदड़ हर शइ खे जांडह जियान पीढ़े छॾींदुसि। हीअ दुनिया मूं लाइ इटी ॾकर जी रांदि खां वधीक अहमियत नथी रखे। मुंहिंजा बहादुर सिपाहियो, आउं चंगेज़ ख़ान अव्हां सभिनी खे अॻिते वधण जो हुकुम ॾियां थो। अॻिते वधो ऐं पंहिंजे घोड़नि जे सुंबनि सां सारी भूअं खे ॾकाए छॾियो। चंगेज़ ख़ान जा घोड़ा मंगोलिया जी सारी धरतीअ मथां आग ऐं बाहि जे तूफ़ान जियान वरी विया। मंगोलिया जा सरदार संदसि दहशत, धूम ऐं ताक़त जो ॿुधी संदसि पेरनि में किरिया। ताइजोत जे सरदार तरगाताई जे लश्कर में बग़ावत पइजी वई। हू तख़्त छॾे भॻो, पर धीअ सूदो गिरफ़्तार थी पियो। इहो मंगोलिया जो सभ खां वॾो ॾींहुं हो। सारे मंगोलिया में नई ख़ाकाने आज़म चंगेज़ ख़ान जो मंचूरिया जे तख़्त ते वेहण जो ॾींहुं मल्हायो वियो। शाही तख़्त ते हुन सां गॾु मलिका मौज़मा बोरताई बि वेठल हुई। ताइजोत जे सरदार ऐं संदसि धीउ खे असां आॾो पेश कयो वञे। ख़ाकाने आज़म तख़्त ते वेहंदे ई हुकुम ॾिनो। संदसि आॾो ॿिन्ही क़ैदियुनि खे आंदो वियो। ताइजोत जो सरदार ॾिनल ऐं हिसियल हो। ओ हठीला तरगाताई, यादि अथई, हिकु ॾींहुं मूंखे तुंहिंजे आॾो ईअं पेश कयो वियो हो। हा ख़ाकाने आज़म, यादि अथमि। तॾहिं तो मूं ते इलाही ज़ुल्म कया हुआ, पर पोइ बि मूं तो आॾो रहम जो झोल न झलियो हो। हाणे ॿुधाए, आउं तो मां कहिड़ी उमेद रखां? तरगाताई डिॼंदे दाह कई ऐं संदसि पेरनि में वञी किरियो। रहम, ख़ाकाने आज़म, रहम। आउं पंहिंजे न्याणीअ जे सदिके तोखां रहम जी भीख घुरां थो। मुंहिंजो ॿियो नालो क़ताले आज़म आहे। तूं बुज़दिल आहीं। तो पाण पंहिंजो मौत घुरी वरितो आहे। सिपाहियो, हिन खे वठी वञो। यादि रखो, हीउ मुंहिंजे पीउ जो क़ातिल आहे। हिन जी खोपड़ीअ मां मुंहिंजे शराब जो हीरनि जड़ियल प्यालो जुड़ंदो। हिन खे हिकदमि मूं अॻियां हटाए छॾियो। सिपाही तरगाताई खे विॼ जी तेज़ीअ सां खंभे खणी विया। पीउ जे पुठियां धीउ वञण लाइ जहिड़ो ई मुड़ी त पुठियां ख़ाकाने आज़म हकल कई, तरसे औरत, अञा मूं तो लाइ फ़ैसिलो न ॾिनो आहे। औरत बीही वई। ए औरत, यादि अथई, हिकु ॾींहुं मूं तोखे चयो हो त आउं तोखे पंहिंजी बानी बणाईंदुसि। हा ख़ाकाने आज़म, यादि अथमि। औरत झुकियल कंध मथे कयो। ए औरत, तूं मुंहिंजे पीउ जे क़ातिल जी निशानी आहीं। तूं पंहिंजे हथनि सां पंहिंजे पीउ जे हीरनि जड़ियल खोपड़ीअ में मूंखे शराब पियारींदी आहे। औरत ॾाढी अॾोल थियो ख़ाकाने आज़म आॾो बीठी रही। ॾाढी गंभीरता सां चयाईं, ख़ाकाने आज़म, शायदि अव्हां ताज ऐं तख़्त जे ख़ुशीअ में विफलो पिया। होश सां ॻाल्हाए औरत, तूं चंगेज़ ख़ान आॾो बीठल आहीं। ख़ाकान विॾोड़िजी वियो। चंगेज़ ख़ान, ख़ाकाने आज़म। औरत जी दिलि का मंगोलिया जी धरती कान्हे जंहिंखे तूं झटि फतह करे वठंदे। औरत उन ई महल हिकु तिखो खंजर पंहिंजे खीसे मां कढी पूरी ताक़त सां पंहिंजे पेट में हणी कढियो। हिकु दिलि ॾारींदड़ रीह सां घुमाटियूं खाईंदी पोइते हटंदी चंगेज़ ख़ान जे तख़्त आॾो किरी पई। सारे सिबा में संसू फैलिजी वियो। चंगेज़ ख़ान डोड़ पाए औरत जे अॻियां वञी झुकियो। फ़ेलातूना, तो ही छा कयो? मूं ठीकु कयो आहे ख़ाकाने आज़म। इंसान जी अज़मत इन में आहे त हू ॿियनि अॻियां न झुके। औरत संदसि हथनि में तड़पी ऐं मरी वई। चंगेज़ ख़ान जे वात मां दहा निकिरी वई। ए औरत, तूं अज़ीम आहीं।
धरतीअ जे गोले ते कब्ज़ो करे सघिजे थो, दरियाहनि जा मुंहं मोड़े सघिजनि था, हिमालय खे धूॾे सघिजे थो, पर इंसान जे दिलि खे फ़तह नथो करे सघिजे। ए औरत, तो चंगेज़ ख़ान खे शिकस्त ॾिनी आहे। आउं तुंहिंजी अज़मत अॻियां पंहिंजो सिर झुकायां थो। चंगेज़ ख़ान ऊंधनि गोॾनि भर वेही उन औरत जे लाश अॻियां पंहिंजो कंधु झुकायो ऐं हिकदमि राॼगद्दीअ मां निकिरी वियो। पोइ सुरकण वारो हिकु फंदो हवा में लहरायो। धरतीअ जो गोलो पहाड़ गोड़े जीअं शीख थी वियो। धरतीअ जो गोलो 30 सालनि ताईं कुॾि कारूं करियो हिचंदो रहियो। उहो खाना बदोश छोकिरो खेसि लॻाम विझण में कामयाबु थी वियो हो। 28 जुलाई 1974 ईस्वी।